सुबुह देरो लॻे ॻोठ ॿिंडी मोटायो वासी अब्दुल हमीद खोड़ो एतिराज कंदे चयो आहे त मुंहिंजी भेण जी ज़िंदगी ख़तरे में आहे, तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। उन चयो त मुंहिंजी भेण जी शादी ॻोठ ज़ाहिद कलोड़ो सां 2 साल अॻु थी हुई, जेको पाण ऐं संदसि भेनरुनि असांजी भेण ते सख़्तु तशदुद कंदा हुआ। कुझु वक़्तु अॻु हुन खेसि तशदुद करे संदसि पेट में ॿारु मारे छॾियो हुयो। ताज़ो में असांजी भेण खे उमीदवारी हुई जंहिं ज़ाहिद ऐं संदसि भेनरुनि ऐं भेणवीअ अब्दुल रऊफ़ खोड़ो खेसि मारण जी कोशिश कई, पर असां पहुची जान बचाई। असां कानूनी कार्रवाई करे सोबोदेरो थाणे ते जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो, जंहिं ते जवाबदार अब्दुल रऊफ़ खोड़ो गिरफ़्तार थियो आहे, जंहिं तां संदसि ज़ाल तस्लीम जेका ज़हनी मरीज़ आहे, कूड़ा ड्रामा करे असांखे हिरासा करे थी। हुन चयो त तस्लीम जो ज़हनी तवाज़ुन ख़राब आहे। मेडिकल बोर्ड जोड़े संदसि मुआइनो कराए खेसि इलाज लाइ मुख़्तलिफ़ महफ़ूज़ हंध मुंतक़िल कयो वञे। हिन मां असांखे सख़्तु ख़तरो आहे। SSP खरपुर खां मुतालबो आहे त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।